दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी पीपल्स लायर्स फॉर्म दादू बार से वकीलन शफी मोहम्मद मेमन ज़ेबा विखियो इरम सोलंगी गोड़ा खान मेमन अनवर साहड़ ॿियनि पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह जो केक जीए भुट्टो जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नारनि जी गूंज में कटियो वियो। पीपल्स लायर फॉर्म जे अॻुवाण वकीलन शफी मोहम्मद मेमन शहमीर ख़ान चौहान मैडम ज़ेबा विखियो चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पार्लियामानी बालादस्ती ऐं इस्तेहकाम जमहूरियत लाइ तारीख़ी अणथक जिदोजहद आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे 71वें जनम ॾींहं ते खेसि ख़ैरात तहसीन पेश करियूं था। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हमेशह पाकिस्तान जी हक़ खुदारियत ला इल्मी सियासी मैदान में रही पाकिस्तान जे मिसकीन माण्हुनि जो आवाज़ बुलंद कंदी रही। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत बहितरीन इंतकाम वारी फ़लसफ़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ियादत में अॼु बि पंहिंजे राय मिशन ते रवां दवां आहे।